शहर टंडो अल्लाहयार खां कुछ किलोमीटर अॻिते ॾखण तरफ़ बुकेरा रोड ते कराची होटल वेझो ई मौजूद हिन नंढड़ी मज़ार खे माई समी जे नाले सां मंसूब कयो वञे थो। माई समी मुतालिक़ लिखत में का बि मालूमात मौजूद नाहे, पर मक़ामी तरह मशहूर रिवायतुनि मुताबिक़ ही माई कल्होड़नि जे दौर सां ताल्लुक़ रखे थी ऐं बुकेरा शरीफ जे मशहूर बुज़ुर्ग कलंदर क़ाइमुद्दीन कुरैशी जी अक़ीदतमंद हुई। ही माई ज़ात जी माड़ेची ऐं थर उमरकोट जी रहवासण हुई। मशहूर रिवायतनि मुताबिक़ संदुस मुड़िस पारां शक जी बिना ते क़त्ल कई वई, जंहिंखे आसपास जे ॻोठाणनि हिते हिन जॻह ते दफ़न कयो। माई समी जी तुर्बत बुकेरा रोड ते कराची होटल वेझो लावारिस हालत में मौजूद हुई, पर बाद में माज़ी क़रीब में कंहिं संदुस तुर्बत खे पक्को कराए मथसि कुतबो लॻाए मथसि कमरो पिणु तामीर कराए छॾियो। तुर्बत ते लॻल कुतबे ते माई समी जे वालिद जो नालो बहादुर अली ऐं ज़ात जहेजो ऐं वफ़ात जी तारीख़ 1296 लिखियल आहे, पर ही सभु कुझु ग़लति ऐं महज़ धुको आहे। हिते साम्हूं भित ते अधु अधूरो शजरो पिणु लिखियल आहे, जंहिंमें खेसि शहदादपुर जी रहवासण ॼाणायो पियो आहे। ही पिणु ग़लति आहे, छो त बुकेरा शरीफ जे क़दीम झूननि खां मिलियल मालूमात मुताबिक़ ही औरत ज़ात जी माड़ेची ऐं उमरकोट जी रहवासण हुई ऐं ही रिवायत सदियुनि खां नसल दर नसल हलंदी अचे पई ऐं वधीक मोतबर ऐं सही तस्लीम कई वञे थी।